بسم الله الرحمن الرحيم. إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. وقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر في شان حبيبه الكريم صلى الله عليه وسلم: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شريف. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعته لكل هول من الأهوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات، إنك على كل شيء قدير. पंद्रह मई सन 2023 अंगारजी रात कब्बर शहर बोर्डा कॉलोनी में जामे मस्जिद अक़सा
हफ्सा रजी अल्लाह ताला अन्हा मर्दे मुजाहिद, मर्दे कलंदर, दो खान चांदो साहब पाजे फर्जंद अर्जमन जे शादी खाना आबादी जे खुशी जे मौके ते कुरान पाक जे वाइज ऐं तकीवे जो एहतमाम करायो है। असां दुआ था कयूं तो अल्लाह तबारक व तआला इन शादी के खाना आबादी बनाए। सब ॾाढा चवामी दोस्तों, तकरीर जे शुरू करण खां अॻु में हर जाइ ते मां अर्ज़ कंदो त जॾहिं भी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक ॿुधो हूअं त हक़ आहे। मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा सलात पढ़ूं, पर जॾहिं नालो मुबारक ॿुधूं त हाणे असां ते हक़ वाजिब आहे त हुजूर जे मथा सलात पढ़ो, दुरूद पढ़ो। छो त दुरूद दर्दन जी दवा आहे, दुरूद मर्ज़न खां शिफ़ा आहे, दुरूद बरकत आहे, दुरूद रहमत आहे। ऐं जेको माण्हू मदीने जे मीर सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ घणो पढ़ंदो त क़यामत जे ॾियारे महबूबन करीमन जी शफ़ाअत भी नसीब थींदसि ऐं सदको वञास मिठड़े मोहम्मद जो पाड़ो भी नसीब थींदसि। मौलाना जामीअ जो मथां के वाक़ियो ॿुधाईंदो। अफगानिस्तान जो बुजुर्ग हुयो, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ तमाम घणो पढ़ो, बेइंतहा गाना तो ही न। उनखे मदीने ॾिसण जो वॾो शौक़ हो त मां मदीने वञा, पर न पैसो न पास। उठ जत उठंदे सामान खणी अफगानिस्तान वेंदा हा मदीने, पोइ उठन सां जतन सां मिलियो, यार महिरबानी कयो मांखे पाण सां गॾु वरतियूं हलो, मां वटि न पैसो अथव न पास अथव, वरतियूं हलो। पोइ जॾहिं मदीने जे वेझो पहुतऊं त राति जे सफ़र में सुबुह जो पहुचणो आहे त राति जो ॿोरी में बंदि करे छॾियो। बॉर्डर ते पहुचऊं त तलाश कंदा त सामान आहे, हलो बाबा अॻिते, मांखे मदीने में अंदर शहर में लाए जो त मां मिठे मोहम्मद जो रोज़ो त ॾिसी अचां। साईं फरमाए त मन ज़ार क़ब्री फ़क़त वजबत लहू शफ़ाअती वफ़ी रिवायत मन ज़ार क़ब्री फ़क़त ज़ारनी। पाण फरमायो जे मां मोहम्मद करीम जी क़ब्र जी ज़ियारत कई, मां मोहम्मद जे मथां वाजिब आहे त हुन जी शफ़ाअत कयां। ॿी रिवायत त मन ज़ार क़ब्री फ़क़त ज़ारनी, जे मुंहिंजे क़ब्र जी ज़ियारत कई ॼणो मां मोहम्मद जी ज़ियारत कई। हलियो 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 रात जो सुबुह जो पहुचणा, हाणे रात जो उन मदीने जे गवर्नर खे सदको वञास मिठड़ो मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में आयो। एनो काफ़िलो तो अचे, हिकिड़ो बुजुर्ग पाण खे बंदि कई तो अचे, इनखे मोटा। या रसूल अल्लाह, छो साईं जन ॿुधाएसि। वञी अॻोटी बीठो, काफ़िलो आयो, बाबा ये सामान जो खोलियो त बुजुर्ग निकिरी वियो। चई साईं तव्हांखे झल्ला हुजूर झलियो आहे त न अचो, रोई वेठो छाजे लाइ, मुंहिंजे खां ग़लती कहिड़ी थी आहे। चई हुजूर फरमायो आहे त इहो माण्हू मुंहिंजे मथां सलात दुरूद तमामु घणो पढ़ंदो आहे, एॾो पढ़ंदो आहे, एॾो पढ़ंदो आहे, जेकॾहिं इहो माण्हू मुंहिंजे क़ब्र ते आयो न थी सघे थो मथां मां मोहम्मद क़ब्र मां निकिरी भाकुर न पायां। पर मां निकिरंदुसि कोन, छो त जंहिं ॾींहुं निकिरंदुसि उन ॾींहुं क़यामत।
दोस्तों हिकिड़ो वॾो मालदार हो, पैसे वारो हो, पर खुटी पियो, कर्ज थी, कर्ज एॾो जो वारो वारो कर्ज सां भरिजी वियो। हिकिड़े माण्हूअ जा 4000 दीनार, उन ज़माने जा 4000 वॾा, अॼु सम्झो 4 लख चऊं या 4 करोड़ चऊं। एॾो तंग थियो, काॾे वञा, हुनखे जज वटि शिकायो, काज़ी साहब वटि, साईं मुंहिंजा पैसा अथसि ॾेई नथो। काज़ी साहब चयोसि हिनखे पैसा ॾे, कर्ज़ पंहिंजो भर। त हुन चयोसि न अॼु ॾियांसि न सुभाणे ॾियांसि। छो? चयईं रुपयो बि कोन्हे को, अलाह ॼाणे थो, घर में खाइण जे लाइ मानी बि कान्हे, मां कर्ज़ गरीब कान्हे, हाणे महिरबानी कयो मांखे मोहलत ॾियो। पर जे मोहलत नथा ॾियो त पोइ साईं तूं काज़ी आहे, तुंहिंजी मर्ज़ी आहे, मांखे फांसी ॾे, तुंहिंजी मर्ज़ी आहे, जेल में विझ, तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर अॼु राति छॾ, सुभाणे मां ईंदुमि, पोइ जेको तोखे फ़ैसिलो वणे कजांइ। कर्ज़ीअ खे चई बाबा छॾेसि, पर सुभाणे ॾिसंदासीं। हे वियो घर, ज़ाल खे चई त कर्ज़ इहे छकियो, ही जज वटि, जज ॾेई दो फांसी या जेल, हाणे छा कयूं? ज़ाल चयसि त वुज़ू कर। ॿिन्ही वुज़ू करे नफ़िल पढ़ी, सॼी राति ॾिठे मोहम्मद जे मथां दुरूद ओ सलाम पढ़े। पढ़ंदे 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 निंड अची वियसि। हिनखे निंड में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी। नबी साईं चयो छा ॻाल्हि आहे? चयसि कर्ज़ वकोड़े वियो आहे, हिकिड़े माण्हूअ जा 4000 दीनार आहिनि, पर छॾे कोन थो, परेशान आहियां, मां काॾे वञा? नबी साईं फरमाया ठीकु आहे, सुबुह सां वञो, इन मुल्क जो हिकिड़ो अमीर थी वॾो, माना मुल्क जो सदर सम्झो, वज़ीर आज़म, वञी उन वज़ीर आज़म सां मिल। इन मुल्क जो जेको जंहिंमें तूं रहींदो न, इन मुल्क जे वॾे वज़ीर सां, जेको मुल्क जो वॾो अमीर आहे, उन सां मिल। वञी चवेसि त मां मोहम्मद करीम जा सलाम ॾेसि, ऐं चवेसि त नबी साईं मूंखे ख्वाब में नियापो ॾिनो आहे त मूंखे कर्ज़ थी वियो आहे, मूंखे 4000 दीनार ॾे। हुन चयो साईं पत कंदो? नबी साईं ख्वाब में चयो साईं पत कंदो? पाण फरमाई कंदो, पर न त पोइ मां मोहम्मद तोखे निशानी ॾियां। वञी हिनखे चओ त अबा नबी साईं मूंखे ज़ियारत कराई आहे, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे लाइ नियापो ॾिनो आहे, पोइ नबी साईं चए थो 4000 दीनार मूंखे ॾे, मुंहिंजे मथां कर्ज़ थी वियो आहे, पर जे ॻाल्हि तोखे सम्झ में नथी अचे, मञण में नथी अचे, त पोइ ॻाल्हि ॿुध त नबी साईं चए थो त रोज़ तूं 400 दफ़ा मुंहिंजे मथां दुरूद ओ सलाम पढ़ंदो आहे, भला अॼु राति 200 पढ़िया अथई, थकल हुई। या पक्की निशानी। आयो रात गुज़री, सुबुह जो सवेर, सुबुह जी निमाज़ ते अजी मस्जिद जे दर ते ख़बर पई त भाई जो मस्जिद में निमाज़ी आहे, अॻियां वज़ीर बि निमाज़ी आहे, अमीर बि निमाज़ी आहे, सदर बि निमाज़ी आहे। अॼुकल्ह माण्हुनि जो मथो ख़राब आहे, चई मुल्लनि खे हुकूमत ईंदी त काॾो हलाईंदा, मुल्ला पढ़ाइनि मस्जिद में निमाज़, मुल्लनि जो छा वञे सियासत सां, निमाज़ पढ़ाने। हिन जेके चवंदा जेको पेशवा मां बसि हिनखे ॿियो कुझु न ईंदो, नज़र कल त मोहम्मद रसूलुल्लाह मदीने जो पेशवा बि हुयो, त मोहम्मद रसूलुल्लाह मके ऐं मदीने जे मुल्क जो सदर बि हुयो, हाकिम बि। अबू बकर सिद्दीक़ मस्जिद जो पेशवा बि हुयो, त हुन सां गॾो गॾु अमीरुल मोमिनीन बि उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु मस्जिद जो इमाम हो। उन्हीं सां गॾो गॾु 22 लख मुरबा ज़मीन इस्लामी ममलकत जो हुक्मरान, अहिड़ो हुक्मरान जो हज़रत उमर जहिड़ो आदिल वारी हुक्मरान पैदा ई न थियो। उस्मान साईं, अली साईं, हाकिम हा, अमीर हा। हे आयो सुबुह जी मस्जिद में, हिकिड़ो माण्हू आयो मस्जिद में, निमाज़ पढ़ाई, बाशरो निमाज़ पढ़ी, चई फलाणो चई इहो अथई, जे निमाज़ पढ़ाई आहे, वञी मिलियुसि। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। साईं मुंहिंजो नालो फलाणो आहे, मूंखे नबी साईं राति ख्वाब में आयो आहे, नबी साईं तोले मोकिलियो आहे, और नबी मां ग़रीब खां कर्ज़ थी वियो आहे 4000 दीनार, मूंखे नबी साईं चयो आहे त तूं मूंखे 4000 दीनार ॾे, त
तो मां तोखे मां कर्ज भरिया नबी से तोले मोकिलियो तो हुता जब में पइजी वियो जैसे बी गाल न नबी से हिकिड़ो न्यापो भी ॾिनो अथई कहिड़ो चई इहा निशानी अथई त तूं रोज़ रात जो 400 दफ़ा मुंहिंजे मथां दुरूद सलाम पढ़ंदो आहे अॼु भला 200 पढ़ियो अथई रात जो थकल हेसि सुभान अल्लाह नथा चओ दुरूद जी बरकत तो उन अमीर उनखे चयो त सच थो चवे उनखे निरत चुमी ॾिनी नबी साईं मुझे तू नबी साईं जा सलाम खणी आयो आहे उनखे उन 4000 दीनार ॾिना ते नबी साईं जो तू न्यापो खणी आयो आहे 4000 दीनार वठ वरी 4000 ॿिया बि ॾिनईंसि चई भला इहे 4000 ॿिया छा जा ॾिने चई 4000 इन जे करे थो ॾियां जो तू मोहम्मद जा सलाम खणी आयो आहे मुंहिंजे वरी 4000 दीनार टियां बि ॾिनई 12000 दीनार चई हे छा जा तो ॾे चई हो त सलामन जा नाम आहे हो नबी साईं चयो त ॾे कर्ज में नाम आहे हे वरी तुंहिंजा बच्चा बुख मरंदा हूंदा गरीब मिसकीन इन जे करे 4000 ॾियां तो तुंहिंजे बचड़न खे खाराए घणा थिया आयो जॾे जे साईं कर्जाई खे घुराए त कर्ज ॾियांसि हुनखे घुराई चे बाबा पंहिंजा 4000 दीनार वठ तो हुन चयो साईं कल त चइबो मूंखे रुपयो बि न आहे कर्ज भरे न सघंदुमि हे रात में 4000 दीनार का पक्के हिन चोरी कई आहे साईं जज खे चईं न पक्के चोरी कई आहे जज वेठो साईं कल रुपयो बि न होसि अॼु 4000 दीनार खणी आयो आहे पक चोरी कई अथई न रात जज चयसि वाकई तूं काॾां वाॾा कल त मूंखे ईअं चई साईं मां रात नबी साईं जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ी सुम्ही पियो मूंखे मोहम्मद जी ज़ियारत मूंखे नबी साईं न्यापो ॾिनो फिलाणे जो तव्हांजो अमीर आहे मुल्क जो न मां तव्हां हुनखे घुरायो पुछोसि उन मूंखे हुनखे मां नबी साईं सलाम ॾिना मां हुनखे ॾिना ऐं नबी साईं न्यापो बि ॾिनो मां हुनखे उहो बि ॾिनो हुन मूंखे 4000 दीनार ॾिना उन अमीर काज़ी जज हुन हुनखे घुराई बाबा सच थो ॻाल्हाए हुन चयो त मां 4000 दीनार मोहम्मद अरबी न्यापो ॾिनो उहे बि ॾिना अथमांसि हिन निशानी ॾिनी मूंखे यकीन थी वियो त नबी साईं जी ज़ियारत थी अथसि ॿिया 4000 दीनार ॾिनामांसि त मोहम्मद जा सलाम खणी आयो मूं ॾे ऐं ॿिया 4000 दीनार मां ॾिना अथमांसि त ग़रीब वञी बचनि खे खाराए त जज चयसि त बाबा ॻाल्हि ॿुध हाणे इहे 12000 तूं पाण वटि रख जज पंहिंजे खीसे मां 4000 दीनार कढिया दादा तूं इहे पाण वटि रख तुंहिंजो कर्ज़ मां भरियां उन निड़ ते चुमी न तू नबी साईं जी ज़ियारत कई आहे असां तुंहिंजी ज़ियारत कई आहे मां त 4000 दीनार मां तुंहिंजे कर्ज़ में न त जंहिं ख़ानदान जो कर्ज़ हुयुसि न अॼोको हुजे चविया सभु मूंखे ॾे वधी विया अथई तोखे मुफ़्त में मिलिया न 12000 हे जज बि ॾेई थो इहे 16000 मूंखे ॾे अॼोको ईअं चवेसि हा न हो व्याजी हा व्याजी तूं ॻाल्हि कयां न त चढ़ी विया अथई हेतिरा महीना थिया अथई चवेसा तो उन जंहिंजो कर्ज होसि न उन चयसि जज खे चयसि इहे 4000 दीनार मूंखे न ॾे इहे बि हिन खे ॾे अञा मां उहे 4000 माफ़ कयामांसि मां बि पंहिंजे घरों 4000 दीनार ॾियांसि घणा थिया 20000 दीनार मिलियसि मोहम्मद जे मथां दुरूद पढ़ण में एॾी बरकत एॾो रहम अॼु वाइदो कयो त नबी साईं मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदासीं अन्निकाहु मिन सुन्नती फमन रगिब अन सुन्नती फलैस मिन्नी मदीने वाले साईं सदको वञासि मिठड़े मोहम्मद अरबी समझो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो निकाह मां मोहम्मद जी सुन्नत निकाह कंहिंजी सुन्नत आहे निकाह नबी साईं जी सुन्नत आहे छोरो ॿुधो निकाह मुंहिंजी सुन्नत आहे ॿी रिवायत आहे अन्निकाह मिन सुन्नती फमन यअमल अन सुन्नती निकाह मां मोहम्मद जो अमल आहे सुभान अल्लाह मुंहिंजो अमल आहे शादी करणु मुंहिंजो अमल आहे जेको मुंहिंजे सुन्नत ऐं मुंहिंजे अमल खां मुंहुं मोड़ींदो असांजो न आहे हिन छोरे खे चयो शादी कर पहिरियां त कराईंदसि न अञा नंढड़ी आहे अञा नंढड़ो आहे
पर जे छोरे के चवंदा न शादी कर त छोरो चवंदो न साईं अग में नौकरी पो छोकरी छो ते नौकरी काने ज़ाल जवानिया पाण न पालिया वरी ज़ाल खे कालो पालींदुसि तूं तो पाले ॻाल्हाए नथा ॻाल्हाए छो नथा पालण वारो अल्लाह हुआ रिज़्क़ ॾियण वारो अब ॾाढा ॻाल्हायो अल्लाह हाणे मां मूंखे हिकिड़े खे ॾे पियो आई जो ज़ाल अल्लाह ॾिठो त हाणे ॿ थिया त रब रिज़्क़ वधायो ॼाओसि छोरो चई 3 थी विया वधायोसि ॼायोसि धीउ चई 4 थी विया वधायोसि जीअं माल वधंदो तीअं मथो रिज़्क़ बि वधंदो बुख न मारींदो वला तक़तुलू औलादकुम ख़शियत इमलाक नहनु नरज़ुक़ु अल्लाह तो फरमाए त माल जे करे पंहिंजी औलाद खे क़त्ल न कयो ॾियण वारो मां आहियां जे मां ॾियण खां थकिजी बि तव्हांखे औलाद ई न ॾींदुसि बाक़ी तव्हां माल जे करे पंहिंजी औलाद खे क़त्ल न कयो तनाकहू व तवालदू व तकासरू फ़इन्नी उबाही बिकुमुल उमम यौमल क़ियामा नबी से फरमायो आए निकाह कयो बार घणा ॼणियो ताकि मां मोहम्मद जी उम्मत वधे फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना उथंदे तई हाजी गुलाम मुस्तफा मसना उथंदे ही मौलवी वेठो आ मसना माना ब इसने उथंदे ही अल्लाह तो चए ॿिनि सां कयो अड़े हिकु त आहे ई कान ॻाल्हायो नथा हिकु त आहे ई कान मसना पोइ सुलास पोइ रुबा पोइ चार उथंदे ही ॿिनि सां कयो उथंदे पहिरियों धकु ॿिनि जो ठका कयो हिकु करे साल न गुज़रे ॿी कयो और वक्त चाहतो थे फइन खिफ्तुम अल्लाह तादिलु फवाइद अरे जे भाव थई इंसाफ करे न सघंदो ने सफ़ा चांडो साहब चांडे जी शादी है ना चांडो कोहारो आलिम हो कोहारो हक गोहो आलिम हो अॼु अहिड़ो ॿोली पैदा ई न थी हा चांडो साहब कंहिंजी रख रखावत न कंदो हो चांडे रहमतुल्लाह अलैह कारे चांडिया तू मारफानी जा मारफानी चांडिया न ओ चांडियो साहब रहमतुल्लाह अलैह चवंदो इन आयत जी माना हीअं कंदो फइन खिफ्तुम अल्लाह तादिलु फवाइद सफ़ा भाड़ी आहे त पोइ हिकिड़ी घणी अथई माना अदुल भाड़ी न कंदो अदुल ज़ाहिर ॻाल्हि आहे वॾी छॾे नंढी आई त पोइ हाणे जे ॾिजंदो न माना चंडी जहिड़ो करे तंहिं करे वॾीअ खे छॾी वरी हिन कढ 4 शादियूं करणियूं आहिनि पर न त वो अब्दुल करण जो ताके भाव आहे अब्दुल मता न थी सके वो हिकिड़ी गली अॼु मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत न दोदे खान पंहिंजे पुट जी शादी कराए छो त शादी गुनाहन खां ढाल निकाह गुनाहन खां ढाल ॿाहिरि वियो नज़र पइजी वई इंसान शुरूआ खां हाणे बि त घुमंदियूं थियूं वतन न कंहिंजो नज़र जो पइजी वई पहिरीं नज़र माफ़ा हेठि कर इंसान नौजवान आहे न जेकर जज़्बात जागी पिया न त वो भॼंदो ईंदो घर में न निसाउकुम हर्सुल लकुम फातू हर्सकुम अन्ना शेतुम अल्लाह तो चए औरतूं तव्हांजी पोखा वञी खेड़ो तव्हांजी मर्ज़ी आहे औरत शादी ॾिनई न जे करे त गुनाह जो ख़्यालु अथई त ॿिए हंधि न ॾिसो हक़ ॾिनो तमाए हक़ अथई आज ढाल जे ज़रिए माण्हू तलवार का इबादत कंदो आहे गोलीअ का इबादत कंदो आहे शैतान जे तीरनि मां इहो हिकिड़ो तीर आहे शादी कयई गुनाहनि खां बची वई शादी कंदो त ज़मीन में फसाद न थींदो फसाद न थींदो हिन त नबी सही सुन्नत हिकिड़ी अदा कई चओ मिठो मोहम्मद रोज़े में राज़ी थियो आहे अल्लाह अर्श ते राज़ी मां कुरान शरीफ मां उहा आयत पढ़ी आहे जेका अक्सर करे ख़तीब हज़रात जुमे जे खुतबे में पढ़ंदा इन अल्लाह यामुरु बिल अदल वल इहसान व ईताए ज़िल क़ुरबा 3 अमर 3 नही
वयनहा अनिल फहशाई वल मुनकर वल बग़ी। अल्लाह टे अमर तो करे था अदल कयो, बियो एहसान एहसान कयो माना सोना हलो, एहसानी माना सोनो हलो। वईताए ज़िल कुर्बा अल्लाह तो चए त मिटन ऐं माइटन सां मिटराचारी गंढो, मिटन माइटन सां मिटराचारी न था ॻाल्हायो। पर जे कादियानी है ना तो जो माइट तो उनके थुक हणी सॾ, हा उन सां गंढड़ी न थई न त मिटराचारी गंढड़ी आहे। कादियानी सां ताल्लुक ई न। कादियानी जो दुकान आहे त कादियानी दुकान खां सौदो बि न वठ, मता मोहम्मद रसूलुल्लाह क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत ई न कई। आशिक़ रसूल आहे त पोइ ईअं कर, तो रसूल जे नुबूवत में जंहिं कुत्ते भाई वारी कई आहे, नबीअ खे चए थो आख़िरी नबी न आहे। गुलाम अहमद पंजाब जो कारो किनो कारा कुत्तो उनके बचे रसूल, ये उनके बे मन्ने तो वो इहो गद्दार आहे। वो न गद्दार सां तो जो ताल्लुक न हुजे, न गद्दार सां न ॾेती न लेती, न मरणो न परणो, न सलाम न कलाम, न दुकान ते अचे न वञे। वो मोहम्मद रसूल अल्लाह क़यामत जे ॾींहुं हाणे सुञाणे शफ़ाअत कदी त तो मुंहिंजी इज्जत कई, तो मुंहिंजे दुश्मन खां ताल्लुक टोड़ियो। ईताए ज़ुल कुर्बा बाक़ी माइटन सां भला हलो, कादियान खे कटियो, फतवा था मुंहिंजी कचो। हज़रत साहिब वारा रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हा, जेकॾहिं हिन गिलास में कुत्तो पानी पी वञे न, कुत्तो कुत्तो पानी पी वञे न, भली नाने कुत्तो पानी पी वञे न त हिन में कुत्तो गॾो भोलो बांदर पानी पी वञे, हिन गिलास के या चाहे जे कोप के 3 दफ़ा धोअंदो त पाक थी वेंदो। पर जे तुझे ओ ताक़त को कुत्तो कादियानी आयो न ऐं तुझे गिलास में पानी पी वञे, तुझे चाहे जे कोप में चाहे जो ढुक पी वञे न, पोइ उनखे सर्फ ऐं अत्र ऐं अंबर सां धो त बि पाक न थींदो। पली तारे के फली खोरा कर, छो त कादियानी कुत्ते खां बि किनो। ओ दोस्तों, जो कादियान जो यार अड़े गद्दार जी सजा गोलिया। पाकिस्तान के कानून में कादियानी काफर, इस्लाम में कादियानी काफर। कादियानी सां ताल्लुक तोड़, मोहम्मद रसूलुल्लाह रोजे में खुश थी बाक़ी अल्लाह जी रसूल सां मोहब्बत जो इकरार कर, शफाअत थी दई। गंदो गुनहगार आना, पर जे तू हुजूर जे दुश्मन सां ताल्लुक तोड़ियो, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जे मोचरण का मोहम्मद बचाईंदे। यामुरु बिल अदल, अदल कयो। ईताए ज़ुल कुर्बा मिटन माइटन सां, वयनहा अनिल फहशाई, ज़िना न कयो। 3 नहीं या ज़िना न कयो। फहश वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फाहिश, वला तक़रबु फहश 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 ज़िना है ज़िना, ज़िना जे वेझो न वञो। वयनहा अनिल वल मुनकर हर बुराई, नशो न कर, जुआ न खेल, ताश न खेल, शराब न पी, भंग न पी, अल्लाह झले थो। ये बुरा वल बग़ी, जुल्म न कर, जुल्म ट्रेन नहीं दिया 6 कलाक हुजे न, मां अदल ते ॻाल्हाईंदुसि। अदल साहिब अल्लाह तो चए अदल क्यों, अदल जी माना छा? अदाउल हक इला साहिबिल हक, हक वारे खे हक ॾियणु। इहा आहे अदल जी माना, अदाउल हक इला साहिबिल हक, हक वारे खे हक ॾियणु। ॿी माना इहा अथसि त जाइ खे पंहिंजी जाइ ते रखणु, जाइ खे पंहिंजी जाइ ते रखणु। मसल तो मसला सजदो ही निरड़, हिन जी जाइ के कंहिंजो दर ॻाल्हायो, ही निरड़ हक कंहिंजो आहे। पोइ हिन निरड़ खे वञी क़बर ते घसाए झंडे ते। हिन अदल चयो या ज़ुल्म, छो त लफ़्ज़ ॿ हिकु अदल ॿियो ज़ुल्म। अदल हूंदो त ज़ुल्म न हूंदो, ज़ुल्म हूंदो त अदल न हूंदो। ये ॿई लफ़्ज़ मुक़ाबिलन पा मुक़ा ज़ुल्म
इन्हें हक़ अदा न कयो। इंसान जॾहिं बालिग़ थींदो आहे न, बालिग़ बुलूग़त ते पहुचंदो आहे त उन मथां हक़नि जा बार पवंदा। अल्लाह जा हक़, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हक़, औलाद जा हक़, अबे अम्मा जा हक़, ज़ाल मुर्स जा हक़, औलाद जा हक़, ओड़े पाड़े जा हक़, ओड़े पाड़े जा हक़, जानवरनि जा हक़, रस्ते जो हक़ आहे, रस्ते जो भी हक़ आहे। हक़नि जा बार था पवनि, हक़नि जा हक़ आहिनि तव्हांजे मथां जेके तव्हां वॾा वेठा आहियो न, मथां जो असां आज़ाद आहियूं। न, आज़ाद न आहियो, बालिग़ थी वियो, हक़ थियव। अल्लाह जो हक़, रसूल जो हक़, अबे अम्मा जो हक़, औलाद जा हक़, भेण जो हक़, भाउ जो हक़, उस्ताद जो हक़, पेश इमाम जो भी हक़ आहे, पेश इमाम जो भी हक़ आहे। कहिड़ो? हुज़ूर फरमाए जेको इमाम जे पोयां निमाज़ तो पढ़े न, निमाज़ में इमाम खां अॻराई कई या पोइ पोइते कई त पाण फरमायूं त उन शख़्स जो मुंहुं गॾह जहिड़ो। इमाम समी अल्लाह लिमन हमीदा करे हे बीठो, ऐं समी अल्लाह लिमन हमीदा करे सजदे में ई न वियो आहे। इमाम बीठो आहे, सजदे में पहुतो, अॻराई इमाम जी ताबेदारी न कंदे त गॾह जहिड़ो मथो थींदई। इहा हदीस आहे। हिकिड़ो मुहद्दिस वॾो इने चयो न थोरी ॻाल्हि ते मूंखे एॾी सज़ा मिलंदी, थोरी ॻाल्हि आहे। ऐं थोरो शक कयईं त उन जो सॼो मुंहुं गॾह जहिड़ो थी वियो। पढ़ाईंदो हदीस जा किताब, पर कॾहिं बि चेहरो शागिर्दनि खे न ॾेखारियईं, बंदि पियो हो, बंदि पियो हो। हिकिड़ो हुजाइतो शागिर्द उस्ताद करीम असांखे चेहरो त न ॾेखारियो आहे। चए पुट बसि मुंहिंजे चेहरे खे छॾे ॾे। चईं साईं ॿुधाए, उस्तादुल हदीस हो, हदीस पढ़ाईंदो हो। साईं ॿुधाए ॾेखार। पोइ हीअं जो चेहरो ॾेखारींदो, उस्ताद जो चेहरो गॾह जे मुंहं वांगुरु हो, छिरक भरिजी अची। साईं चए पुट इन हदीस ते थोरो शक कयो, अल्लाह दुनिया में सज़ा ॾेई छॾी आहे। इमाम जो हक़ आहे, जमायत जा हक़, उस्ताद जा हक़, जानवरनि जा हक़, मेंह जो हक़, कुकड़ जो हक़। कुकड़ जो हक़ कहिड़ो आहे? कुकड़ हिलाल आहे, बकरी हिलाल आहे। उनखे तव्हां जॾहिं सीर ॾियो त काती तेज़ सां ॾियो, हक़ अथव तव्हांजे मथां, काती तेज़ सां ॾियो। मुंडीअ सां ॾींदव, तेज़ सां ॾींदव, तव्हां हक़ अदा कयो। मुंडीअ सां ॾींदव, तव्हां ज़ुल्म कयो। इन करे हिन रस्ते जो भी हक़ आहे। ईमान जूं शाखा 70 खां मथे, 80 खां हेठि। ईमान जूं शाखा जीअं वण खे शाख थींदी आहे, ईमान खे शाखा 70 खां मथे, 80 खां नंढे में नंढी शाख कहिड़ी आहे? इमाततुल अज़ा अनित तरीक़, इमाततुल अज़ा अनित तरीक़, इमाततुल अज़ा अनित तरीक़। मदीने जे मीर फरमाया ईमान जी नंढे में नंढी शाख इहा त जो रस्ते सां ईज़ाईंदड़ शइ खे परे कयईं, इहो मोमिन आहे। छा था ॻाल्हायो? इहो छा आहे? बाबा ईअं वञे थो रस्ते में कंदा पिया, चई यार मथां कंडो कंडो कंहिंखे लॻे, खणी पासे ते रखई, पाण फरमायो मोमिन आहे। हिन रस्ते जो हक़ अदा कयो। सिर पई आहे, पत्थर पियो आहे, अहिड़ी ईज़ाईंदड़ शइ पई आहे, रस्ते तां खणी पासे ते कई, इहो ईमान आहे। असां इहो रस्ते तां खयासीं त न, पर सॼे घर जो गोह मेड़े सॼे ॾींहं जो हणंदासीं रस्ते में। सभिनी सां ज़ुल्म आहे। हिन रस्ते सां वॾेरो बि वञे, नंढड़ो बि वञे, मुला बि वञे, मौलवी बि वञे, पीर बि वञे, मीर बि वञे, मर्द बि वञे, माई बि वञे, हिन सभिनी खे ईज़ायो। अदा छा आहे बाबा? हलाए जल्दी कर, थोरो तवजो कयो। ओ दोस्तो, अल्लाह जा हक़ असां ते, असांजा हक़ अल्लाह ते, असांजा अल्लाह ते बि हक़ आहे। हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला नो मदीने जे मीर सां गॾु सवारा गॾ ते, थोरो तवजो, गॾ हुज़ूर गॾ जी भी सवारी कई, घोड़े जी भी सवारी कई। कुत्ते जो बगर हराम आहे, कुत्ते जो बगर पलीत आहे, कुत्ते जो बगर बाक़ी घोड़े ऐं गॾ जो बगर पलीत न आहे, पाण हराम आहिनि। अब हलाए वठि जल्दी कर यार, सभु तोरे दार सन मुड़े तो कोई सही न। कुत्ते जो बगर पलीत आहे,
गिदड़ जो पगर पलीता छो तो हराम है जो पगर भी हराम है पर गड हो ऐं घोड़ो ये बई हराम है ये चाहे पर हिकिड़ी अहिड़ी जमात आहे जो घोड़ो 5 टंगुनि सुधो हिलाल अथव हा जागो था न उन्होंने हिलाल उन्होंने तो लेदर भी हिलाल अलाए छा हिलाल सब कुछ हिलाल मथो उगाड़ो था ॾाढी दुन्नत आदत ई सां मां हदीस सां पटको त पाए पिटिया हाणे वरी अञा ॿिया निकिता अथव मुस्लिमीन हाणे फिरौन मरण महिल चइबो आमनत बि बनू इसराइल वाना मिनल मुस्लिम मरण महिल पियो चए मां हाणे मुस्लिमीन ये सॼी ज़िंदगी मुस्लमान रहिया हाणे मुस्लिमीन ॿुधो साईं जन कहिड़ा जी सवारी कई इन जो पगर पाक घोड़े जो मदीने जे मीर फरमाया माज़ चई सही लब्बैक व सदैक फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझे साईं जे साहब सां ॻाल्हाईंदा न ओ फिराना ओ अबू बकर ओ उमर ओ उस्मान ज़ैद माज़ साईं सॾो कंदा तो असां अंदर तर जो पी सॾो करे छा आहे वरी छा खुटी मरे नथो असां न ईंदो पी अबे के ही ना उस्ताद सॾो कंदा त उस्ताद खे बि छोरा जवाब राखी था ॾियनि मदीने जे मीर सॾो कंदा हा या माज़ सहाबा जवाब कीअं ॾींदो चवंदा त लब्बैक व सदैक फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह ॾाढा जो सुभान अल्लाह फिलाना चवंदा जी साईं जी कया असां पंहिंजो अबू अम्मा मोहम्मद करीब तुंहिंजे मथां घोरे छॾियऊं अल्लाह पाण पर में माज़ तोखे ख़बर आहे त अल्लाह जो बाने ते कहिड़ो हक़ ऐं बाने जा अल्लाह ते कहिड़ा हक़ जेसे अल्लाह ॼाणे अल्लाह पंहिंजे नबी मोहम्मद रसूलुल्लाह खे ॼाणाए पाण फरमाए पुट अल्लाह जो हक़ बाने ते इहो बानो सजदो अल्लाह जो करे रुकू अल्लाह जो करे इबादत अल्लाह जी करे रब सां कंहिंखे शरीक न करे रब साईं कुरान में फरमायो त या अय्युहन नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम ओ इंसानो इबादत कयो न रब करीम जी जे रब तव्हां खे त पैदा कयो पर तव्हां अबे ॾाॾ नहीं पर ॾाॾनि खे पैदा करण वारो अल्लाह तोखे पैदा कयो अल्लाह रब फरमाए इंसान वॾाई करे हलण वारा इंसान तकब्बुर करे हलण वारा इंसान हल अता अलल इंसान हीन मिन अद-दहर लम यकुन शय्यन मज़कूरा इन्ना खलक़नल इंसान मिन नुतफतिन अमशाजिन नबतली वजअलनाहु समीअन बसीरा ओ इंसान हेने ते नजर कर को समानो तुझो ना निशानी न हो तोखे पैदा मां कहिड़ी शइ मां कयो नजर त कर अवलम यरल इंसान अन्ना खलक़नाहु मिन नुतफा व इज़ा हुवा खसीमुम मुबीन अल्लाह फरमाए तो इंसान नजर कर कहिड़ी शइ मां पैदा कयो मां नुतफे मां किनो कतरो अबे जे पुछी मां आयो अम्मा जे शादी मां फरमाया अय्युहन नास इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम अल्लाह तो फरमाए इंसानो एक मर्द एक औरत मां पैदा कयो भाव अबे जे पुछी मां आयो अम्मा जे शादी मां आयो किनो कतरो कपड़े के लगे कपड़ों पर
पलीद, जान के लगे जान पलीद, जगह के लगे जगह पलीद। अल्लाह रहमत अंदर जी करे कर तो आने सवाल तो पैदा थे ओ मुझा मौला करीम इन बिन कतल के वजूद में आन देला तो काजी झूठी लगाई, केड़े पीर जी लगाई, केड़े वली जी लगाई, केड़े मलाइक जी लगाई, केड़े नबी जी लगाई। फरमाए दो ना 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 कहे पीर जी ना, कहे मलाइक जी ना, कहे पैगंबर जी ना, बियत ही है मां पाजे दस्ते मुबारक सा रब कुरान में फरमायो, यो वाक्यो कुरान में है। अल्लाह अल्लाह ओ तो देखान ते दावत चणवारो अवादा जा सुभान अल्लाह चो तमा अल्लाह जो कुरान पढ़ा। फरमाइंदा हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा ला इलाहा इल्ला हु अल अज़ीज़ुल हकीम। देखो ना जा सुभान अल्लाह चोदो मूसा कदो मदीने और तो फरमाए रहमा जी अंदर रहमा जी अबे जे पूछी मां अम्मा जे शादी मां किन्ना कतरा मां 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 कही थी मुशरिक पाक तेरे जोनी निराल दे टोबरा की हिते तो वाले छा कदड़े तू जबल डाली आसमान डाली दे जमीन के डाली ना तू कुछ नहीं तो जो मटीरियल ने सुकेड़ो जे मां पैदा थे खलीज पैदा वो खसीन मुबीन अने पत्थर चिट्टो झगड़ा नु थी पियो झगड़ो तो करे मूसा पत्थरो दुश्मन थो मुझो मुझा मुकाबले में थो आने मां पाण पाण यो कम कयो रहमत जे अंदर सूरत पैदा करण वारा बयान तव अल्लाह तो तेरा अल्लाह बुधाए साईं भला तो किया पैदा कयो ये खाने मीरे पीरे वली सब वेडो है किया पैदा की खुदा अल्लाह तो फरमाए सुभान अल्लाह तो कुरान पढ़ा फरमाए सुम्मा खलकनन नुतफता अलक़तन फखलकनल अलक़ता मुज़ग़ह फखलकनल मुज़ग़ता इज़ामा वकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु खल्क़न आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिक़ीन। फरमाए तो मां रत जे लुत्फे के चिल्लो छड़ियो से घणो चिल्लो 40 ॾींहं रत जो जेको बनायो मांस सुभान अल्लाह लाउडर के थोड़ा खोल दे राणा हां खोली दस कोन बाहर आवाज ही न तो वने मां के मां बाहर ना या बाकी अंदर जी पारा था सुभान अल्लाह तवज्जो कर रत जो दिगड़ो बनायो मांस वरी चिल्लो छड़े गोश्त जो लोथड़ो बनायो मांस 40 ट्रे चिल्ला हां अंदर इंतजाम गोश्त जी लोथड़े के पथेरे करे रब सांचो पियो थे दिल जा बाल भुक्यूं जेरा आंड्रा त्री पितो पितो कंजो हंग दे करीब इमरान खान जो करीब ओने के थुकल असर न कंदी है जो पितो ही न थल थुकल असर कंदी है पिते भाई पितो भी ठायो मां वरी सजो मथा खल वारी पोशाक पाराई मां सुभान अल्लाह अलम नजअल लहू ऐनैन अखियूं ठायूं मां वलिसान व शफ़तैन चपटाया मां
وهديناه النجدين हथ ठाया माए हथन जो आंगरियो पेरन जो आंगरियो चप ठाया माए ज़बान ठाई माए अब बुकियूं घणियूं आहिनि बुकियूं कम घणियूं कंदियूं आहिनि हिक 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 कंदी आहे बुकी हिक कंदी आहे पाणी छाणींदी आहे पाणी हिक बंदि थी वञे त बि ऑटोमेटिक ॻाल्हि सुभान अल्लाह दिल जा चार वाल एक बंद थियो त भी हलंदो बथी अस त भी हलंदो करे सब बंद थी न पो फतो को दींदो हल चार हल तो भैया ले अंदर जो इंतजाम मां चायो माए सुभान अल्लाह ऐ सोहणो कयो माए जाते चनी ब्याउस बा रखया माए जाते चन बेल से ये क्यूनर में लिया तो चऊंगा भला हिते जो कंपनी वाला ठाहींदा सही मोटरसाइकिल 2022 मॉडल हाने 23 वरी 24 अञा आई न आहे त अॻ में ई स्पेशल मोकिले छॾींदा एडवांस ईअं न मॉडल ठाहे ठाहे तकदी पे ओ कंबर जा मुसलमानो रब के ॾिसो हज़ारे साल गुज़री विया बाकियों बकन बचप हिक नक बतब पेर रब ये न चयो त मां सूरतूं ठाहे ठाहे तकदी पयो हाणे भला मॉडल मटाया ना 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 हज़ारे माण्हू आहिनि हर हिक खे बाकियों बकन बचप हिक नक ऐं ख़ुदा जी ज़ात जो कसम हर हिक जी शकल जुदा जुदा है जुदा जुदा कने रब पंहिंजूं निशानियूं कंदो पोइ हिक जहिड़ा ॿ माण्हू बि थींदा आहिनि भी थी दोन पर कोई सागो ना है सबने के शयूं सागियो आन रब पर फरमा ठायो माए अम्मा जे पेट में 9 महीना राए करे खुराक जो इंतजाम तुन जे वसीले कयो माए अल्लाह 9 महीना हाने 9 महीनो निकरण जो काए महीने निकरंदा हूं साईं चले कने सतड़ियो भी थींदो दे बाबा साहब ओ मवाली के जाओ 7 महीने पुट ओ माई भी चस मोए 7 महीनो जाओ नालो छा रखो से त मवाली भी नसे में चे राकेट रखे राकेट चे छो चे 9 महीने जो सफर 7 महीने में तय करे हां है सुम्मा सबील यसर सुभान अल्लाह डाडो रस्तो निकरण जो दुखियो ओ मोतबर अल्लाह तो फरमाए सुम्मा सबील यसरा सा तुझे बाहर निकलने जो रास्तो आसान कयो सुभान अल्लाह ने तो ये रूलर थी वने ना ये न को चपाला के थी वने बाहर निकली आए दाया नाड़ो वडो अक्यों अतस दिसे न तो कन्ना तस बुधे न तो ज़बान तस गालाए न तो हथ तस सडे न तो पैर तस डोड़े न तो ज़बाने हाल सा बोले अल्लाह ओ मुझा मौला करीम अम्मा जे पेट में न दरी न दरवाजो उते तो कने भुख न मारियो रब फरमाए अम्मा जे पेट में खुराक जो इंतजाम कयो माए दुन जे वसीले वात के मोहरणी छडी माए आए छो त ज़बान सा कलमो पढ़ंदे कुरान पढ़ंदे पलीत न कयो माए इते त पाण जी शराब सा पलीत कई इते अची भंग सा तो पाजो वादो पाण पलीत कयो गिलासा कार सा पाजे वात के तो पाण पलीत कयो अम्मा जे पेट में मां पलीतीअ खां परे रखियो माए हाणे निकरी आए दाई नालो वडो ॻाल्हाए तो ओ मुंहिंजा मौला करीम हाणे मकाने वञ अल्लाह रब इशारो तो ले ओ मुझा बाना कब्रन अम्मा जे पेट में होए एक रस्तो न माए हाने बाहर निकले बंद तो दई तुझे कदम खोण का अग में तुझे अचण का अग में अम्मा जे सीने में बखीर जो नरियूं जारियूं करे छड़ियो माए एक बंद थियो ब खुलिया अरे रब जो दर चलेगा नी मकराम एक बंद थियो ब खुलिया घणा महीना खीर पीतो से याद ही कोने बा बस आमर वेचारी के गुह मोटर धोतई हाने मां के गाल मत हाने मां के कुरानी दे जे वात मां कढी तो के खारायो पान न खा ये रात जो निंडू फिटायू ओचा का के सियारे जी रात आ कायना सुती पईया
अम्मा अया मस तो के सुमारे अया उआ तो करे तो टोपड़े के में उथिया पैसा में पाखाना क्या थई अम्मा वे तुझा सीअ में धोई वरी गरम पानी सां तो के साफ करे वरी वे लटा कढी पाण तो वारी पेशाब वारी जाए थद दे पाण सुमिया तो के नरम में गरम बिस्तर सुमारे तई एक राजो माजो थोरो न लादो तई हाने अम्मा कोरानी के गाली बोली बुड नमरा दई जन्नत नमरा दई हा पीमा जना फरमा के जन्नत नमरा 27 रजब 15 शाबान की रात भी पीमा जो ना फरमान लैलतुल कद्र वाली रात भी पीमा जो फरमान माफी न मिले तौबा कर न मिले जागो था ना अरे पीमा शादी कराई छोरे जी शादी कराए खिदमत कर अब वो मन समझे जनरल गाल दो कयो 2.5 साल खीर पी तो से दंद छीव्या अम्मा के तो रेड़ा तो दा डुस छोरा होंदा तई घुमदा त तभी थन्यू न छरींदा एड़ा चल रहा और मां सही मोकली दी ते मेहरबानी करे सही मोल साहब को पढ़ाया करे जल्दी पढ़ किनो 2.5 साल का बाद में आने रोए तो मुझा मौला एक रस्तो बंद थियो बद नाही आने बंद थी अल्लाह आए जामे हफ्सा मस्जिद में चलवारो रब्बे मोहम्मद जो कसम रब इशारो कयो एक बंद थियो ही बद नाम आने बंद थिया थी 4 तो ॾिया एक पानी जी सूरत में तो ॾिया पानी पी में जो खीर पी बकरी जो खीर पी गऊ जो डाचे जो खीर पी हलाल भी मशरूबात भी मेवन मां जेको जूस कदी भी दोनो मारस तो मेवात जो मेवा का तुझी मर्जी अंब का केला का डारो का सूफ का जो रस्तो नो मां कणक जी मानी ख चावल जी मानी ख जो रस्तो नो मां कोष्ट जी सूरत में आए मच्छी का मुर्गी ख छेले जी भाजी ख 4 अस्तर नामा जेनी रस्तर में खाइंदो भी है लेकिन शकर तुम लअज़ीदन्नकुम शुक्र कर तमा वधाइंदो माए शुक्र कर हर हाल में जो अल्हम्दुलिल्लाह असां शुक्र कोने सही किया रब ॾई भी आसमाइंदो है कसे भी आसमाइंदो जे रब कर जेको सारियूं कसियो हाने कणक त बीन तेरे नहीं आए 4000 रुपया 45 100 रुपया 100 रुपया कणक थी वई हाने जेका पुछा पो भी चंदो अधमन मदन सेला न दीदो मां पूरी न पईया ये पो चंदे मां त को न वठंदो मां पर तू जो हाल तो दिसा तो के शुक्र कोने फरमाया इन शकर तुम लअज़ीदन्नकुम मुजा बाना शुक्र कंदे त वधाइंदो मां वला इन कफर तुम ए जे कुफर कई त साब कंदो मां फरमाया मा यफअलुल्लाह बि अज़ाबिकुम यो शकर व आमनतुम व कान अल्लाहु शाकिरन अलीम मुझो मौला जो फरमाए भला माके केड़ो फायदो थींदो तो तहां के अज़ाब कया तहां जी मानी बंद कया तहां का रोजी कजा तहां के मोचना हना मा यफअलुल्लाह माके केड़ो फायदो थींदो इन शकरतुम व आमनतुम ईमान आनो शुक्र कयो रब तो फरमाए अज़ाब न कंदो मां इन चेनी रस्तन मां खाईंदो शुक्र कंदो या अय्युहल्लज़ीना आमनु रुकऊ वस्जुदू वअबुदू ईमान वारो रुकू भी मुझो कजाए सजदो भी मुझो कजाए इबादत भी मुझी कजाए या फलाई वाला कम खैर वाला कजाए कामयाब कंदो अल्लाह इते दुनिया छडे ने दुनिया जा 4 दरवाजा बंद थी गई मरी मुंडे दे मां अल्लाह के राजी कंदे रसूल के सुन्नत हलीन मूसा के शरीक न बनाईंदे रब तो फरमाए मरी ईंदे 4 तरफ बंद थी रही जन्नत जा 8 दरवाजा खोले नींदो भाई खपेव जन्नत गला पानी दे खपेव जन्नत साईं बाऊ गुलाम मुस्तफा नाल बाऊ जो रसूल गुलाम रसूल अल्लाह से बरकत करेस आमीन चो बाऊ रसूल बजा माता का जन्नत ता के खपे हाजी गुलाम मुस्तफा खपे 72 हूर खपे 72 एक भी न 72
जन्नत जी हूर नबी से फरमाए सदको वञा से ये दुनिया के अंदर चढ़ो ये लियो पाए न सजी दुनिया रोशन थी पए सोनी एडी हां एडी सोनी जी ठोक एडी मिठी आ जो सब्र में उसलाए दमाके का वधीक मिठो थी पए अरे जंजी ठोक एडी मिठी वा पाण केरी न मिठी हुंदी गालाए छो न था मुफ्त में बंदन खीमा बंद हुरुम मक़सूरातुन फिल ख़ियाम दबा पे ये वाली छोरो दे फेसबुक आला है दादा ये तो वाह जी अरे वाह जी ना साजी चले इंडिया वाले जी आला के वाह जी हो जा तो फेसबुक दे दे वाह जी तो या जगह घर जे चौधी वाली अंदर बैठिया धारण का मोह लिकाई बैठिया मुर्स जे लाजी सुरमो पाए मुर्स जे लाजी इज्जत करे हार श्रृंगार सुर्खी पाउडर भला लटा पाए थी जो मुर्स दिसी मुझे मुर्स जा ठक लहन रब सा के शरीक नथी करे रसूल जे सुन्नत दे दी हले मरी वई हुजूर फरमा सिधो सो जन्नत में हली या इज्जत वाली औरत अम्मा खातून फातिमा ज़हरा जी जमात या माया जगह फेसबुक दे दिया ना है बेर के मुंह थोड़ा देखा अब लटा रेड़ो दे लटा रुब्बा कासियातुन आरियातुन नबी से फरमाया मा ज़मान होना दिठो वो या दे सदा और दे सौदा हुजूर ज़मान में नो पर साईं ने पेशन कोई के और मैं तो रुब्बा कासियातुन आरियातुन माइलातुन मुमीलातुन लम यजिदन रिहल जन्नत पान फरमाए मा ज़मानो न ॾिठो आहे यादी अलन नास ज़मानो न मुंहिंजी उम्मत अहिड़ो ज़मानो ईंदो रुब कासियातुन आरियातुन मायूं लटा पाईंदियूं कासियातुन आरियातुन अहिड़ा लटा सोड़ा पाईंदियूं सजण जो सॼो जिस्म पियो ज़ाहिर थींदो आरियातुन उघाड़ियूं नज़र ईंदियूं लम यजिदन आहे माइलातुन मुमीलातुन पाण बि मर्दनि में माइल थींदियूं के भी पान ले सकी दियो पान फरमाए रमी जिदन रिहल जन्नत मुझे से फरमाए न औरत ने मत जन्नत की खुशबू हराम 1400 साल अगले सदको वञा से याद आईयो ओ मुजो अमड़ियो ओ मुजो न्याणियो ओ मुजो भेनर अल्लाह ता जो पर्दो रखे अल्लाह ता जो हया रखे अल्लाह ता जी इज्जत असमत के महफूज करे खुदा जी सा जो कसम ते चौथी मरी वञा जन्नत में वजा जन्नत में मुझी सरदार अम्मा फातिमा ज़हरा थे ओ मुझो अमड़ियों धारण का मोह लिखायो ओ मुझो अमड़ियों धारण का मोह लिखायो कुल्लिल मोमिनात यग़ुज़ुन मिन अबसारिहिन व यहफ़ज़न फुरूजहुन अल्लाह मोमिनान के जे ओ मोमिनियो पांजे अखि जी हिफाजत कयो पांजे उखर जी हिफाजत करो पांजी ज़ीनत के बाहर न कढो आए खुदा जी जो समाजे का भाई घर में डाडिया कुरान थी पढ़े कुरान लानत करे से कुरान चवे सो डाडा न पढ़ो हो रहा पढ़ो जेका माई बाहर न निकले खुदा जी सा जो कसम मुझे साईं इमाम हुसैन जी अमड़ जन्नत जे औरत जी सरदार कुरान जी हाफिजानी आलिमानी जाहिद मुत्तकी परहेज़गार जन्नत जे औरत जी सरदार जने वफात दी करे चले थी अली मुझो जनाज़ो ॾींहं जो न खणजो रात जो खणजो मां वफ़ात दी कयां जेका औरत मांखे गुस्ल ॾियारे उनखे चइजांइ अल्लाह जो नालो अथई पर ही ॻाल्हि त मांखे गुस्ल न ॾियो मां गुस्ल करे सुभां थी दुनिया छॾियां थी पर जे चओ था त मसनून तरीक़ो सुन्नत पोइ जेका माई मांखे गुस्ल ॾियारे उन माईअ खे चइजांइ अल्लाह जे नाले ते फातिमा चई वई अथई जॾहिं गुस्ल ॾियारे तो मुझे जिस्म ता लटा न लाए जाए मांखे जिस्म के लटन सूदो गुस्ल ॾियार जाए मुझो जनाज़ो ॾींहं जो न खणजो रात जो खणजो पति मूं
मुझे जनाज़े में न खणजो या केर माईया या मदीने जमीर जी न्याणी या केरा इज्जत वारी मुझे मौला अली जी रानी या असमत नुमारी केर या सोने हसन हुसैन जी अमड़ या जन्नत जी औरत जी सरदर राजो जनाजो तो वजे अव्वल साहबी सगोरो कब्र के दो जे कब्र ख्याल कजाए अज तुझे पेट में का मामूली माई नथी थई इज्जत वारी थई असमत वारी थई शान ईमान वारी थई नबी जी न्याणी थई रसूलुल्लाह जी न्याणी थई मोहम्मद रसूल जी न्याणी थई जिगर जो टुकड़ो थई अली जी रानी थई शहजादा हसन हुसैन जी अमर थई अदरा कब्र मां आवाज आयो माके हसब नसब न कबे मां अमल जी सदूक आया एली इज्जत वाली माई जी कब्र मां आवाज यो बियो अचे पैसा वरने मां देनी चुप न ओरे जो शांति तो ओ गालियो गिला फेसबुक का पर्दो का ना चलो औरतों के पर्दों मर्दन के भी कुल मोमिनीन यकूल मोमिनों तहां भी पर मां के ओच तो दिसो तो पहली नजर माफा पहली नजर माफो वरी न खण जाने तो क्या मजे ॾियारे जहन्नम मां सरायूं तपाए तुंहिंजी अखियुनि में परे जाओ यार जाओ नरस मुझो अमलियो मुझो न्याणियों कुरान सादो थे अचन बियो नबी जे हथ ते बैयत करण जे लाइ वञो असांजो मोमिन अचन भई अल्लाह बाजे नबी जे कुरान मोकिलियो या बैयत न वठे ने वाइदो वठे इन ॻाल्हि जो वाइदो वठे पोइ बैयत सही कहिड़ो कुरान खणी आयो जिब्रील अव्वल दो खान जे दावत अचण वारो ॾाढो सुभान अल्लाह चो त मां अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाईंदा या अय्युहन नबिय्यु इज़ा जाअकल मुमिनात युबायिअनक अला अल्ला युश्रिकन बिल्लाहि शैअ वला यसरिकन वला यज़नीन वला यक़तुलन औलादहुन वला यअतीन बिबुहतान यफ्तरीनहु बैन अयदीहिन व अर्जुलिहिन वला यअसीनक फी मअरूफ फबायिअहुन वस्तगफिर लहुन अल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम अल्लाह फरमाए मुझा नबी चली थी मोमिनियाणियों बैयत करण जे लाइ वाइदो वठे अला अल्लाह युश्रिकन बिल्लाहि शैया वाइदो वठे अल्लाह असां के शरीक न कंदियूं अल्लाह असां के शरीक कंदियूं कोन्दियूं दंड हिकु भी कोने डांठ भी काने नमाज पढ़ चेतो न है थोड़ो छोकरी सादड़ी कंदी 6 महीना गुजरन से अम्मा आए का मुंह बड़ा सो छोकरी बेचारी नहीं याद न लाली अली हमरे वाह पंहिंजा वाइस ॿुधी करे वञो ई कोन पोइ दलील ॾींदसि मूंखे पाण पुट न थींदा आई पोइ माए पहिरियों सूमर माए पहिरियों जुमो चौक टिकी माए खट्टा नामा अमृत न इहो मिर्चो ॾे मिर्चू वरी पोइ ॾे घंटा ॾेई आयासीं त बि में हुननि न बंदि कयो वरी पुट ॾींदा अल्लाह जा वली कामिल जन्नत में सुभान अल्लाह कलंदर जन्नत में बिटाई घोट जन्नत में ये सब जगह वली है सईदी मुसाणी शाह गोदड़ियो ये वली है जन्नत में समझ नहीं ना मनीदा सब के आयूं परन जे दर ते न वींदाऊं दर वडो अल्लाह जो दर वडो कंजो अल्लाह जी ये वली छो थिया जने हिन तरह ते निव्या तरह थिया अकुला ऐसा जैसे पीरा के न था वञनि छो था वञनि पीरनि असां ॾाढो मारियो छा नीदा सब के शिरक न कंदासीं
नबी से फरमायो मम्मा तवलम युशरिक बिल्लाह पान फरमाए जेको शिरक करे मरी आयो मां मोहम्मद जी शफाअत न कंदुम मां मोहम्मद मुवहिद जी शफाअत कंदुस अल्लाह जी साज हदीस में बुखारी शरीफ में मम्मा तवलम युशरिक बिल्लाह अल्लाह वाला कम शिरक ने के जेबो अल्लाह वाला कम दिल में समझ एकड़ा उन बंदन जा कम एकड़ा उन अल्लाह जा कम मानी केरो खाराइंदो अल्लाह भला बुधो बुधो अअंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन अफराइतुमुल माअ अल्लज़ी तशरबून अल्लाह तो फरमाए अम्मा कुरान पाक में सूरत वाक्य में रब तो फरमाए तवा हर रकाए बिजो शक्ल दाचो जमीन में रब तो फरमाए उन जमीन मां बिज के तहां दा फुटायो या मां अल्लाह तो फुटाया केर रहम जे अंदर जने पानी जो कतरो तो वने अंतुम तखलुकूनहु अम नहनुल खालिकून रब तो फरमाना किन्ने कतरे मां मानू के तहां दा पैदा कयो या मां अल्लाह तो पैदा कया अरे कुरान का दे कया मां अल्लाह हिन में लिखे काले क्या मोचड़ा खावा कबर जा पुत्र पीर नदीना ने पुत्र जा खजाना कई वट धीअर केर नींदो पुत्र केर नींदो अब्दुल जब्बार न तो चवे कुरान में लिखियल हो तो देखान दे दावत चल मारो डाडा सुभान अल्लाह चो तो कुरान पढ़ा फरमाइता लिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्द यखलुकु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकुर औ युज़व्विजुहुम ज़ुक्राना व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा देखो डाडा सुभान अल्लाह चोनो मदीने नी तो लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द चित्तुल सिपारो पंजवीं सूरत शूरा घर में खोले ॾिसो वहां भी माना न पढ़ो बिरवरी ने हजरात ने का माना कया वो पढ़ो शीयन हजरात ने का माना कया वो पढ़ो हाने मां बुधाया तो वो न निकरे उन्हनि तर्जुमे में वो जेका चोर जी सजा लाड़काने में वेठो आया नजर माले में मुझो मदरसो बोल माना न निकरे वो जेका चोर जी सजा लाड़काने में मुखे वा सजा नहीं वजो पर जे बुधाया तो जे वो निकरे तो वो हक थई तो मुजी गाल बन तो पुत्र प्या न दीदा ने अल्लाह दी तो लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द जमीन आसमान जो मुल्क कहजो अल्लाह लिल्लाहि मुल्कु समावाति यखलुकु मा यशाउ यखलुकु मा यशाउ पैदा करे जगे चाहे यहबु लिमन यशाउ इनासा फरमाए जे उनजी मर्जी आ जे चाहे त धीअर दे अगे में नालो धी जो खयो थई अगे में करे नालो के नहीं या बोल में ना साल ए जग में धी धी जमे त तय जरो मोहकारो थो मारा पैस खुदा हुजूर फरमाया खैर बतन भलो पे भलो या बोले मैं यशा इनाज सुभान अल्लाह हुजूर फरमाया लोगों न्यानी पूर्ण जणी न तव न्यानी ने मानी तव पूर भी न तव हुजूर फरमाया जे पेट मां सांदे थे न्यानी जायूं सब्र भी कई तालीम नहीं भले घराने मां शादी कराई पान फरमायो इहो शख्स मां मोहम्मद करीम साईं गद जन्नत में भी जो सदक सच्चा रसूल सच चयो ओ मायूं तहां जे लाइ रसूल दी पारत कई आहे नबी दी पारत ऐं तहां वरी कमई ॿिया नमाज़ ही ना
अल्लाह अल्लाह युशरिकन बिल्लाहि शैअ वला यज़नीन चवे त ज़िना भी न कंदियूं ज़िना भी हुजूर फरमाना मेराज वारी रात मेराज ते वस सदको वञो हीअं जो नज़र कयां उघाड़ा मायूं उघाड़ा मर्द उघाड़ा सफ़ा नंगा हा हेॾो खुशबूदार गोश्त पयो हो पकल हेॾो बदबूदार गोश्त पयो हो किनो कचो थप हणो उनखे पिया खाए मायूं मर्द हण हणा जिब्रील लब्बैक यार हे के सही तू जा उम्मती केॾो अजाडो वारी चई साईं उहे माण्हू तई मर्द जिन हक़ छॾे करे हलाल छॾे दुनिया जे अंदर हराम खाधो ज़ाल खे छॾे निकाह थियल वो भी पढ़ावन घर में बिल्ले वांगुरु तरी वेठा पढ़ावा लोड़ा पिया लताड़नि परानी इज्जत पिया लुटनि हलाल छॾे हराम खाधो सानी मर्द तई उहे मायूं तई जिन पंहिंजनि मुड़ुसनि खे छॾे करे वञी ॿियनि सां ज़िनाऊं कयूं हे सानी मर्द सानी औरतूं हुज़ूर फरमायो अल्लाह फरमायो वला यज़नीन मुंहिंजा मोहम्मद बैत करण चवंदियूं हिन माइनि खे चओ त वला यज़नीन ज़िना न कंदियूं वला यक़तुलन औलादहुन चवे त पंहिंजे औलाद खे बि कत्ल न कंदियूं ॿार न केराईंदियूं ॿार न केराईंदियूं इहो कत्ल हाणे जो सुबुह जो अस्पताल वञ त हीअं कतार ॿधी पियो छो आईं सीधी वक़फ़ो करण आई आहियां वक़फ़ो सम्झो था न केॾो बि वक़फ़ो कर न रब खे ॾियणो हूंदो त तूं हाणे वक़फ़े खे टोड़े करे छोरो पुॼी वेंदो ॾियण वारो केरु आहे हा मौलवी साहब ॻाल्हि करे न हिकिड़े पासे माण्हू वक़फ़े कैप्सूल खाराईं ज़ाल खे त खाओ हाणे 2 साल ॿार ई न थींदो कुदरतन उन साल ई छोरो थियुसि ॿार जो ॼाओ दाईअ जो ॾिठो त छोरो जी मुठि बंदि आहे जो हीअं खोले जेके कैप्सूल मां इहे खाधा उहो छोरो खयूं आहिनि अल्लाह वला यज़नीन वला यक़तुलन औलादहुन वला यअतीन बिबुहतान यफ्तरीनहु बैन अयदीहिन व अर्जुलिहिन ओ माइने खे चओ त ॿियनि जे मथां बोहतान बाज़ी न कंदी माइने में आदत घणी अथव इल्ज़ामात लॻाइण जी अॼु तव्हांजे हथनि तव्हांजे पेरनि ठाहियो न हणो इल्जाम न हणो बोतन वला यासीन कफी मारूफ मुझा जानी चवेन भलन कमन में तो मोहम्मद रसूलुल्लाह जी ताबेदारी कंदियूं ये मोमिन भला कम रब कासियातुन आरियातुन भला कम केड़ा औरत जूं अखियूं ए चेहरो बाहर निकल बंद ऐसी ताई एतरो कपड़ो मथे जो ये 2000 थी औरत जी उघड़ मर्द जी टूट को मथे उघड़ गोडे को मथे उघड़ मर्द जी औरत जी भेड़िया का मथे सलवार उघड़ हाणे बाऊ काथे ठाणा ॾींदा हो घर में तव्हां सभु चलो मां थोड़ा ई मां अलाए क़ुरान त मुंहिंजी ज़ाल जी हिते हूंदी मथां चओ त हा थींदो आहे न हिते 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 उघड़ केरु सम्झाए चङनि भलनि जे घर में कम नथा ग़रीबनि जा बि कम न अथई चुप करे वेह हा रब कासियातुन आरियातुन मा है सदको वञास पीरान पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबानी कुतुब रब्बानी शेख यज़दानी वली जो वली असांजो बंदी जो मुर्शिद हसनी हुसैनी सैयदा और जो बाबो ये वने भुकत किनारे सामो जो ॾिठई सूफ़ लड़ो तो पियो वञी भुख लॻसि अल्लाह जे वलीअ खे खणी खाधई खाना खां बाद में पोइ ख्याल अरे अलाए पराओ ईअं न त मां हिकु सूफ़ में टंगियो पियो हुजां तो वांगुरु वञी मुंहं में थोरी दमादम मस्तु कलंदड़ हर शइ अंदरि हलाल बि अंदरि हराम बि अंदरि भंग जो कूंडो बि अंदरि त चर्स बि अंदरि जुआ जा पैसा बि अंदरि व्याज भी अंदर मरो न मरो तो खबर पई हित
पैसा खाई व्याज जा हराम खोर हिंद नबी से फरमाए बेरा जवार रात में ॾिठुम त एॾा पेट हा ज़ालिमन जा ये जो ॾिसां शीशे मां नाग फिरन पिया दरवी चूप मतलब ए केरन जैसे तुझा उम्मती केरे लोह जा लोहारी जैसे व्याजी अरे व्याज में 7 माण्हू मुलविस आहिनि 7 गुनाह साॻियो हिक ॾिनो ॿिए वरितो टे लिखी ॾिनो चौथे लस ॾिनो मामो वॾो विराईंदो अथई व्याज पियो सॾे मथां बीठो आहे शाहिद लिखत पियो करे ज़ामिन पियो पवे सभु हिक में से भला ॾोह केॾो अथसि पाण फरमाई सकी मां सां 70 भेरा सेना भला अल्लाह राज़ी तदिया नाराज फरमा फाज़नु बिहरबिन मिनल्लाहि व रसूलिही व्याज जो हिकिड़ो रुपयो खाधई एॾो गुनाह त जो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां जंग जो ऐलान करे बीठो व्याजी मुंहिंजो तो सां झेड़ो आहे अल्लाह सां झेड़ो को करे सघे थो छो न ॻाल्हायो हा व्याज आम हले हले अरे लूत अलैहिस्सलाम जी क़ौम में हिकिड़ो गुनाह हिकिड़ो पीच मटाई चलो पीच समझो था ना बस वो असां कोने शोएब अलैहिस्सलाम जी क़ौम में हिकिड़ो गुनाह केड़ो वरतल दा 2 किलो मथे जने तोरी पाव खोटाए असां कोने हां किलो वठो वधाए ॾियो खोटाए तोर तनिस दुकानदार ने वनी वट त तोर हमारी जगह खीर दा खपाने खुदा जी माल पे अगी असन लाउला से त पाव जो प्यालो हेडो दो हाने खुदा जी माल पे हेतरो जो धुक हिकड़ो दो पाव देती हिकड़ो ढुकले में जो पाव छोड़ समना तार बना पाव से पाव अधो दे पानी हां अरे 60 रुपए पाव 70 जुल्मा लाड़का में 240 रुपया किलो है ना जुल्म नहीं थोड़ो तो चुप हिकड़ो गुनाह हिकड़ो तुरंत वधाए वठन ॾे त खोटाए तेरे होटल वारनि भी तबाही कई आगे वॾा प्याला हूंदा आहिनि नंढड़ो हेतिरो हेठो सोड़ो थोरो मोकिरो हाय 12 पए 80 रुपया चाह काले वञो कम नथा पिया आहिनि होटल वारनि भी लाहे छॾिया बरी अल्लाह हुज़ूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वञा सब गुनाह सामियन वो भी बचा था चवण भोला न बांदर वल जराद वल कुमल वफाद वदम मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे कौम जे मथा ईसा आयो अज़ाब आयो ने वल जराद माना माकड़ छा सही माकड़ हाँ जो वे तो मुल्क की अच्छो कर सके टुर या मूसा उदउ लना रब्बक ओ मूसा हां दुआ कर बस तो मांगी ना सही वाई दुआ ठीक है मूसा नबी दुआ घुरी माकड़ टरी वई कुछ चंगा वरी सागा लाटो सागा चुग सेव तो खैर वरी वल जराद वल कुमल कुमल माना डेडर डेडर भाॼीअ में गिलास में पानी पिए त ठका ॾेई भुल ॾेई थी हिन में पए डेडर जी बीमारी आया या मूसा उदउ लना रब्बक बिमा आहिद हाणे दुआ कर बस तो मांगी से वरी टरियो अल्लाह भी नसीब टरी वरी सागा लाटो सागा चुग वल जराद वल कुमल वफ़ादिया वफ़ादिया माना जुआ वाले वाजी जुआ मथे में जुआ कन में जुआ नक में जुआ अटे में जुआ पानी में जुआ या मूसा उदउ लना रब्बक ओ मूसा हाने दुआ करो हाने तौबा कई से वरी सागा लाडू सागा चुग वफादी वदम हाने रत जो असाब आए ने पानी में रत ये पेंदर को रत एतरे कदर एला मूसा जा फरमा बरदार पानी कुआ मा भरंद पानी निकरे ओ भरल दरद तो निकले सीधा थी भजन आया चई यार मेहरबानी को उन में मरी व्यासे ये वडो भरे करे चई हाने कद था पियो ये जो वाद ते रखियो
विच ते लिखो निकरियो फरमा बरदाला पानी ना फरमान दिलाए रत न सुधरिया संचर वाले बिहारे मच्छी न मारे अल्लाह जलो मच्छी उन्हें जो असल चीजों में जो नहीं है मूसा ने संचर दे न भाई आई वाली कुदरत अल्लाह जो इम्तिहान में होने नहीं वाली है ना नंबर बुल्ला पे आ जाते उन्हें जो वहाँ पानी दम लो मच्छी जो एक लड़ने चाहिए बाबा आसा भी न था मारे हो तहा भी न मारे वो जमात ये आती जमीन तो लम्हा इसराम ये आसा आसा पाना भी न था यो कम क्यों तहा भी न क्यों छन्ने देने चाहिए बाबा आसा न था मारे हो तहा जी मर्जी है हर का बकरी पानी 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 वो आ रही हो कहीं भी आ जाएगी चवनी न हक सज्जो पाण जाओ या वरी हिकरण चयो हिकरण मारी कोन आई मारी कोन आई हिने तो दोना नंबर अबुल दजन वो टुक टुक दई खंड दई हिने गलु क्यों तो सुबाने मारी नासे है वलकद अलिमतुम الذين اعتدوا منكم في السبت فقلنا لهم كونوا قردة خاسئين हाय खुदा जी सा जो कसम रात जो सुत सुबह जो ता त भोलाई बांदर बन दियो बच्चा माए दियो एकन मारी कान पर झलो भी कान एकन न मारी ए बच्चो जने मारी भी न झलो भी न तामुरून बिल मारूफ मर्रा में मुनकरन फलयुगयिरुहु बियदिही आन फरमायो तहां पुरो कम ॾिसो हथ सां रोकियो या ताक़त असां खे न आहे हुकूमत खे व बिलिसानिही भला ज़बान सां चओ या ताक़त आहे लाउड ते चवंदसि व्याज न खाओ ज़िना न कयो चकुला बंदि कयो बेहाई जा अड्डा बंदि कयो रिश्वत बंदि कयो या जमात खे ताक़त आहे असां चऊं था असां इन जे करे त मेहनत कयो इन मुल्क में निज़ाम मुस्तफा दे जमीयत उलमा इस्लाम हाने भी इस्लामाबाद में थियो इन जे लाइ खुदा जी ज़ात जो कसम पंहिंजा फैसला न कयो मोहम्मद रसूलुल्लाह जे मुल्क नाले ते मुल्क थियो फैसला उन इहा त ताक़त असांखे कोन्हे जो रिश्वत बंदि करायूं व्याज बंदि करायूं ज़िना बंदि करायूं शराब जादा बंदि करायूं मेहनत कयूं जेका ज़बान ताक़त ॾिनी पर इंशाअल्लाह मेहनत कयूं आलिम अचन इस्लाम जी हुकूमत अचे त उमर वारो कानून अची वेंदो मेहनत कयूं वाक़ा कर बस मुंहुं ॿुधण खां बरो तने ॿुधो नथो तव्हांजी मर्ज़ी बुधो असांजे मथो बि आयो नबी सही दुआ आहे बचा था चवनि त माकड़ बि आई वरी चरी वई वरी उन खां बस किरोना आई तव्हां वटि कोन आई न किरोना इहा किरोना बेलाले खां हुई खंघे या टीबी सिल खंघी 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 ॿुॾी वेंदा हाणे जेको किरोना किरोना जेको खंघे पियो थो गोली पाण सां भयो हा घर में जेकॾहिं मुड़ुसु खंघे त साल ॿार ॿ खंघे मर मां हलाई हा जगह जगह किरोना हथ सां मारे सुई ठोके लाशी न ॼण से जनाज़ो न पढ़ण से सॼा अंदरो सामान टपड़ कढी वञी पत्थर उछले अञा ताईं किरोना वारे माण्हूअ खे मानी ईअं पिया ॼण उहो कुते खे बि माण्हू चङी तरह ॾींदा उछले पिया ॼण भॼन इहो इस्लाम छॾियोसीं अरे मस्जिद में छह फुट होले होले छापे अब छापे चवंदा हर 3 कलाकनि में हथ धो न किरोना चवनि पिया न पोइ असां पिया चवंदा असां मस्जिद में हर 3 कलाकनि में काथे कलाक में छोड़ा मस्जिद में वज़ू था कनि सुबुह जी नमाज़ पढ़ी क़ुर पढ़नि हथ वज़ू धोअनि वरी मानी चांहि जो वक़्तु ते वरी वज़ू करे वेहनि वरी मंझंदि जो वक़्तु ते मानीअ जो वरी वज़ू कनि वरी राति जो इहे वक़्तु के वज़ू कयूं पिया जेतिरा असां पिया वज़ू कयूं ऐं हे करण जी हीअं वई हिते गर्दन हेॾो हे काॾो किरोना जाड़े बीहंदा असां में भॼाए छॾियासीं अमेरिका पर हे ज़ालिमनि हुकूमत पोइ बि बचा था अचो त मोहम्मद रसूल जी दुआ है ऐं मदरसा ही आलिम क़ुरान जा वाइस जाते वाइस अथनि त वेंदा कयो मदरसनि में बचनि खे क़ुरान पढ़ाए
तालीम ॾियो औला अल्लाह जो हक़ असां ते इबादत अल्लाह जी कयो असांजे हक़ अल्लाह ते मुवहिद थी मरो नबी से फरमाए माज़ क़यामत जे ॾियारे अल्लाह जो मथां हक़ आहे अज़ाब न करे बदिले में जन्नत औला जा हक़ अथव ॼणींदा रुगो खारा न भरींदा वञो नालो भलो रखो सते ॾींहं तोहरो करायो नालो भलो रखो कुरान जी तालीम ॾियो नमाज़ जी तालीम वॾा थियनि शादी कराइनि शादी इस अबिया मां के हक़ आहे औला जो हक़ आहे अबिया मां जा बि हक़ आहिनि घणो टाइम थियो 1.5 कलाक थियो मां ॿिए हंधि हली वियुसि ज़िंदगी रही त मुलाक़ात कबी अल्लाह ताला ऐं हिकिड़े दादा दोदे ख़ान पंहिंजे पुट जी शादी कराए हिकु सुन्नत अदा कई आहे सौ शहीद जो सवाबु आहे मां दुआ थो कयां अल्लाह ताला हिन शादीअ खे खाना आबादी बणाए ऐं सभिनी मुस्लमाननि खे अल्लाह ताला ख़ुशि नसीब फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।